नवाब शाह खां रिपोर्टर ज़फर अली जे मुताबिक़ सिंध जे सूफ़ी शाइर बाबा निशान अली जी 5 वरसी मल्हाई वई। नामवर अदीबनि शाइरनि समाज सुधारकनि जी शिरकत। उन सिलसिले में दौलतपुर बाईपास ते लांघा हाउस ते सूफ़ी शाइर फ़कीर निशान अली जी 5 वरसी इसरार लांघा ऐं साहिबजादा सागर इसरार तरफ़ां मल्हाई वई। अदीबनि सूफ़ी फ़नकारनि फ़कीर गुलाम मुस्तफ़ा अपली कलाम ॻाए बाबा निशान अली जी मज़ार ते हाज़िरी भरे चादर चाढ़ी ऐं जहानिया दरगाह जे सरपरस्त सैयद रोशन अली शाह, सैयद ओन मोहम्मद ऐं ॿियनि दुआ घुरी सरदार पीर बख्श लांघा, लतीफ़ जे पारखा अता चाहियो, शाम जो ही पहर शायरी जो तख़लीक़कार मोहान शाइर मीर कासिम टालपुर, अदीब मौला बख्श बुरड़ो, अदीब माशूक धारे जो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयल त सिंध जो तारुफ़ त असांजे लाइ उहे सूफ़ी शाइर आहिनि जिन इंसानियत जो दर्स आम करण लाइ झल जंग में जबल जाॻिया आहिनि।